मां तव्हांखे हिकु ख़ासि ॻाल्हि थो ॿुधायां पंहिंजी लाइफ बैचलर लाइफ जे बारे में। असां न वीकेंड ते या त सॼो ॾींहुं सुता पिया हूंदा आहियूं, नाश्ते जा पैसा बचाए बि मंझंदि जी मानी खाईंदा आहियूं, उन खां बाद में बि वरी सुम्हंदा आहियूं, मतिलबु सुम्हण ई सुम्हणु हूंदो आहे। या वरी कॾहिं कॾहिं ओचितो हवाई फेर वांगुरु डिसीशन वठंदा आहियूं, हेॾे हलूं होॾे हलूं, हीअ कयूं, हीअ खाऊं, हीअ पियूं। ईअं ई हिन वीकेंड ते सुतासीं त असां पंहिंजी दिलि ते ई पर ओचितो हिकु फ़ैसिलो बि थी वियो त अॼु हलूं था सचल सरमस ते। हीअ हिकु हुयो त हवाल पर हक़ीक़त थी वई। 4 दोस्त निकितासीं पंहिंजे सस्ते साम्हूं धोई करे, पंहिंजी शाही सवार खे किक चाबी हणी करे साईं जी हिकु पोइट्री शाइरी चई करे उन बाबति थोरी ब्रीफ हिस्ट्री तव्हांखे ॿुधाईंदुसि। को मोमिन चवे, को काफ़िर चवे, को जाहिल नालो ज़ाहिर चवे, को शाइर चवे, को साहिर चवे, आउं जो ई आहियां सो ई आहियां। सचल ते हलण खां पहिरीं तव्हांखे हिकु ब्रीफ हिस्ट्री ॿुधायां उन जे बारे में त साईं 1739 में जनमु वरितो ऐं 1827 में हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो। सचल सरमस जंहिंजो असुलु नालो अब्दुल वहाब आहे, हिकु सिंध जो हिकु बहितरीनु सूफ़ी शाइर हुयो जंहिं पंहिंजी शाइरीअ सां हिकु सच बयानु कयो। तंहिं करे हिन खे सचल या वरी सचू चयो वेंदो हुयो, जंहिंजो मतिलबु आहे सच ॻाल्हाईंदड़। साईं जी दरगाह राणीपुर भरिसां आहे जेको खैरपुर मीरस डिस्ट्रिक्ट में अचे थो। हिन जी शाइरी केतिरनि ई मशहूरु सिंधी चाहे उर्दू ॻाइणनि ॻाई ऐं अॼु ताईं ॻाई वेंदी आहे। दिल पीता इश्क दा जाम ता दिल में तो मस्त मुदाम। इन कलाम ते जेका माई डांस थी करे, जेका माई नचे थी कलाम खे ॿुधी करे, इहो माण्हू घणा सवाल पुछा कंदा त माई छो थी नचे, माई नचणु न खपे। पर मुंहिंजे मुताबिक़ त इहो हिकु सूफ़िज़म आहे। इन खे सम्झणु असांजी वस जी ॻाल्हि आहे, मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे, न तव्हांजे वस जी ॻाल्हि आहे। अगरि केरु सम्झी वञे इन ॻाल्हि खे त पोइ इहो क्वेश्चन कोन पुछा कंदो त इन कलाम ते, इन म्यूज़िक ते इहा माई छो थी नचे। हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद, अल्लाह हक मौजूद, मौला हक मौजूद सदा मौजूद। ओ हक ही जेको मां हाणे कंदुसि दरगाह ते ही शइ वठी करे, इहो अलाए छो कयो मूंखे पाण खे ख़बर न आहे, बसि ईअं दिलि चयो करे छॾ ऐं करे छॾियो। सूलियते मंसूर चढ़ाया, सूलियते मंसूर चढ़ाया, ओ अल्लाह, ओ अल्लाह। सूलियते मंसूर चढ़ाया, अनल हक कलाम मौला, अनल हक कलाम मौला, अनल हक कलाम ओ साया, अनल हक। हिते अचण जे लाइ का प्लेन जी ज़रूरत न हूंदी आहे। अगरि दिलि चवे थी त अची वञो ऐं हाज़िरी भरायो। हाज़िरी भराइण बि को ज़रूरी न आहे, पर अगरि दिलि चवे थी। पंजतन पाक हिमायत मेरी, पंजतन पाक हिमायत मेरी, ओ ओ ओ अल्लाह, ओ अल्लाह। पंजतन पाक हिमायत मेरी। अगरि जॾहिं बि सचल ते अचो, सचल जी दरगाह जे ॿाहिरां हिकिड़ो ई दुकानु आहे पकौड़नि ऐं समोसनि वारो, ज़रूरु खाइजो। छाकाणि चाचे गरम करे बि ॾींदो तव्हांखे, VIP समोसा अथसि, VIP पकौड़ा अथसि, पर खाइण में तव्हांखे सभु मज़ो ईंदो। चाचा नालो छा आहे तव्हांजो? पीर बख्श। हिकिड़ो ई दुकानु आहे दरगाह जे ॿाहिरां, जॾहिं बि अचो ज़रूरु टेस्ट कजो।
मिराज़ीअ त खाई सघां पियो न, हिननि जी त इजाज़त आहे न। तो ही चयो त रुगो केला थो खाई व्लॉग में, हिन बार मूं केला न खाधा आहिनि। अॼु जो व्लॉग हिते ई ख़तमु था कयूं।